बिरासिटी मिल्कियत तां भाइरनि में झेड़ो, चाचो सदमे में फोत थियण वारो मामलो। अपडेट न्यूज़। बिरासिटी जे ॻोठ रब रखियो सोलंगी में गुज़िरियल राति भाइरनि विच में मिल्कियत वारे मामले तां थियल झेड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिं ते संदसि चाचो प्राइमरी उस्ताद ग़ुलाम क़ादिर सोलंगी सदमे में दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। वाटसन संदसि पीरसन अमड़ लाल ख़ातून मसमात शबाना सोलंगी ऐं ॿियनि जो सख़्तु एहतिजाज मुज़ाहिरो। इन सिलसिले में मुज़ाहिरो कंदड़ औरतुनि ॿुधायो त 10 महीना अॻु ग़ुलाम हैदर सोलंगी फौत थी वियो, जंहिंखे 3 पुटनि ऐं 1 न्याणी जो औलाद आहे, जॾहिं त मिल्कियत जे मामले तां फौती जे 2 पुटनि गुलशन सोलंगी ऐं ग़ुलाम मुर्तज़ा सोलंगी जो तकरार हलंदड़ हो। गुज़िरियल राति भाइरनि जो झेड़ो थियो, जंहिं सबबि लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में औरत मसमात शबाना सोलंगी, नीगर फारूक सोलंगी, ग़ुलाम मुर्तज़ा सोलंगी, गुलशन सोलंगी ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त अहिड़े झेड़े जो ॿुधी संदसि चाचे ग़ुलाम क़ादिर सोलंगी खे सदमे में दिलि जो दौरो पइजी वियो, जंहिंखे अस्पताल आंदे वियो, जिते हू फौत थी वियो। बिरासिटी पुलिस ॿिन्ही धुरियुनि जी धारदार NC दाख़िल करे इलाज लाइ लीट जारी कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।